अल्हम्दुलिल्लाह अॼु सुठी प्रोग्रेस थी ऐं केस फाइनली प्रोसीड थियो आहे ऐं 6 सालनि खां पोइ यकीनन फ़रियादी जो जेको स्टेटमेंट रिकॉर्ड थियो आहे चीफ असांजो रिकॉर्ड थी वियो ऐं क्रॉस जेका एग्ज़ामिनेशन आहे उन जे लाइ 29 तारीख़ ॾिनी वई आहे। सो हीउ तमामु सुठो थियो। असां इन ई उमेद सां अचूं पिया त असांजो बयानु रिकॉर्ड थिए, असां का एविडेंस रिकॉर्ड कया वञनि त जीअं जल्द अज़ जल्द फाइनल नतीजे ते पहुचूं ऐं मतिलबु पुरुमीद आहियूं त अदालतूं इंसाफ़ कंदियूं, तॾहिं ई असां अचूं था पिया। यकीनन हीउ अॼु सुठो मरहलो गुज़रियो, पर जागीरदारनि, नवाबनि, भोतारनि उन्हनि जा जेके हौसला पुस्त हुया इहे असांखे ॿुधाइनि पिया त हिननि जी शिकस्त इंशाअल्लाह क़रीब आहे ऐं हीअ शिकस्त खाई चुका आहिनि, पर हू तस्लीम नथा कनि। इंशाअल्लाह जॾहिं फ़ैसिलो ईंदो, पुरुमीद आहियूं त फ़ैसिलो मज़लूमनि जे हक़ में ईंदो ऐं इंसाफ़ थींदो त हिननि खे शिकस्त हिकिड़े ॾींहुं तस्लीम करणी पवंदी। सो इंशाअल्लाह असां पुरुमीद आहियूं। ॿी ॻाल्हि इहा आहे त 29 तारीख़ ते जेके फर्दर एविडेंस आहिनि उहे रिकॉर्ड कया वेंदा, जेके ॿिया विटनेसिस आहिनि उन्हनि खे बि ज़ाहिर नोटिस कयो वियो आहे। अॼु बि मां सभिनि विटनेसिस सां गॾु मौजूदु हुयमि। 29 तारीख़ ते वरी ईंदासीं ऐं केस प्रोसीड थींदो। होपफुली हीउ केस जो फ़ैसिलो जल्द अज़ जल्द अचिणो आहे। उमेद रखूं था त अदालतूं असांखे मायूस न कंदियूं ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वेंदो।